अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद सब ठीक हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जे मशहूर अदाकार उमेद अली कलवर जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश ज़रूरु कंदुमि। जे अगरि तव्हां असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त फॉलो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, शेयर कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। उमेद अली कलवर काफ़ी सारनि ड्रामनि में कमु कयो आहे, जीअं त पंहिंजा परावा, लोही जी लॼ, दर्दनि जो दरिया, पत्थर जा माण्हू, पत्थर दुनिया, उॾाम। उन्हनि खां अलावा काफ़ी ड्रामनि में पिणु कमु कयो आहे। उमेद अली कलवर जो हिकु न्यू ड्रामो बि अची रहियो आहे। उन ड्रामे जो नालो आहे मुक़त्तिल, जेको तमामु जल्द सिंध टीवी ते हलायो वेंदो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उमेद अली कलवर कहिड़े शहर सां तालुक़ु रखे थो। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उमेद अली कलवर मीरपुर माथेलो ज़िला घोटकी सां तालुक़ु रखे थो। दोस्तों उम्मीद कयां थो त अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे दोस्तनि खे अॼु जी नंढड़ी वीडियो पसंदि आई आहे त कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।